अस्सलाम वालेकुम दोस्तों, हलंदड़ गर्मी जी मौसम में थर पार्कर में बाहि लगन जो कारण अवांखे ॿुधाईंदा हलूं। थर पार्कर में बाहि लगन जो कारण इलाही मंदिर अवांजे साम्हूं आहिनि। हिकु शीशो आहे असांजे हथ में, जेको अवां ॾिसी सघो था। इहो शीशे मां कीअं बाहि ॿरी रही आहे, इहो साम्हूं अवांजे इलाही मंदिर ॾिसी सघो था। इहो शीशो कांच जो हुजे, पोइ कंहिं चश्मे जो हुजे, या इहो पंहिंजी दवा जी शीशी जो बि चश्मो थी सघे थो, उन मां बि बाहि लॻी सघे थी। इहो इलाही मंदिर ऐं अवांजे साम्हूं ॾिसी सघो था। इहो हिकु मिंट सेकंड में असां झलियो आहे त इहो ॾिसो तव्हांजे साम्हूं बाहि लॻी आहे। ऐं ॿियो मोबाइल जूं पुराणो बैटरियूं आहिनि ऐं पुराणियूं ख़राबु थियल जेको पंहिंजो इहो बतियूं आहिनि, इन्हनि मां शमसी उन मां बाहि लॻी सघे थी। ऐं इहो मुंहिंजे हथ में शीशो आहे, अवां ॾिसी सघो था। इहो मूं कुझु सेकंड झलियो आहे, हिन में ॾिसो इहो निम जा पन सड़ी रहिया आहिनि अवांजे साम्हूं। इहो थर पार्कर में गर्मियुनि जी मौसम में बाहि लॻण जो कारण इहो ई आहे, जेको अव्हांखे इलाही मंदर असां ॾेखारे रहिया आहियूं। इहो मुंहिंजे हथ में हिकु शीशो आहे। इहो पन असां हटाए हाणे ॿिया बि पन रखूं था अवांजे साम्हूं, हीअ ॾिसी सघो था। हाणे असां कुझु सेकंड हिनखे मथे शीशे खे झलियूं था त ॾिसो हिन में बाहि लॻंदी, अवां ॾिसी सघो था। इलाही मंदर थर पार्कर में ऊन्हारे जी मौसम में बाहि लॻण जो कारण इहो आहे। हाणे ॾिसी सघो था, इहो धुआं अव्हांखे नज़र अचनि पिया। थर पार्कर में बाहि लॻण जो असल कारण इहो ई आहे, गर्मियुनि जी मौसम में मोबाइल जूं पुराणियूं बैटरियूं फाटी सघनि थियूं। इहो शीशो पाण कंधी में उछलायूं था या कखां चूंरा ते उछलायूं था, उन में बि बाहि लॻी सघे थी। इहो इलाही मंदर आहिनि थर पार्कर में ऊन्हारे जी मौसम में बाहि लॻण जो असल कारण इहो ई आहे। अञा ताईं कंहिंखे बि मालूम न थी सघे। ऐं अव्हांखे ॿुधाईंदो हलां त थर पार्कर में बाहि हिकु दवा जी शीशी जो कांच हुजे उन मां लॻी सघे थी, चश्मे जो कांच उन मां बि बाहि लॻी सघे थी। पुराणियूं बैटरियूं आहिनि मोबाइल जूं फाटल, पाण उनखे कंधी में उछलाए सघूं था, उछलाए छॾियूं था, उन में बाहि लॻी सघे थी। ऐं पुराणियूं ख़राबु थियल बतियुनि जूं शमशियूं जेके नंढियूं आहिनि, उन्हनि में बि बाहि लॻी सघे थी। ऐं ऊन्हारे जी मौसम में लॻंदी आहे। अक्सर करे पाण वटि सियारे में किथे बि बाहि जो वाक़ियो पेश न ईंदो आहे। हिन गुज़िरियल महीने में तक़रीबन 50 खां 60 ॻोठनि में बाहि जा वाक़िया आया आहिनि, पेश आया आहिनि। पाण रोज़ जे बिना ते ॾिसी सघो था मोबाइलनि में। कल्ह बि थर पार्कर ॻोठ उन्हड़ में बि बाहि जो वाक़ियो पेश आयो आहे। हिकु नंढड़ी जेका सड़ी फोत थी वई। अॼु बि ॾाल तालुके में हींअर कुझु देरि अॻु बि बाहि जो वाक़ियो पेश आयो आहे। त अव्हांखे ॿुधाईंदा हलूं था थर पार्कर में बाहि लॻण जो कारण इहो ई आहे। इन कांच जे ज़रिए कंहिं शीशो चश्मे जो उन में बाहि लॻेसि थी, जेको कदी में उछलाए ॾींदो आहे पुराणो, उहो गरम थियण सां बाहि लॻेसि। हाणे इहो पेज अव्हांजे साम्हूं असां रखियो आहे, कापी जो ॾिसी सघो था। इहो पेज देरि खां ॾिसो, इहो हिन मां धुआं निकिरण में इहो पेज सड़ी वियो। अहिड़ो बि कांच पाण कर ख़तरनाक आहे, जेको हिन मां ॾिसी सघो था। इहो धुआं निकिरण में हिन में बाहि लॻी सघी आहे। त अव्हांखे ॿुधाईंदो हलां त महिरबानी करे बैटरी वग़ैरह इहो कंधी में या चूंरे ते न उछलाइजो, पंहिंजी पाण हिफ़ाज़त कजो, त इन में बि बाहि लॻी सघे थी। ॾिसो था, इहो हाणे इहो धुआं निकिरण पिया, कागज़ सड़े पियो। असल दोस्तो थर पार्कर में बाहि लॻण जो कारण इहो ई आहे।